नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अछड़े थर वासियुनि खे इमदादी कणक न मिली। तपेदार ऐं मक़ामी एजेंटनि ख़िलाफ़ शहीद चौक खिपरो मुतासिरिन मोहम्मद उस्मान हुसैन राजड़ दाहींदे चयो त यूसी कामिल ऐं जीनार जे रेप भानवारी सेंटर ऐं ॿिनि सेंटरनि ते आयल करोड़नि जी इमदादी कणक तपेदारनि हड़प करे छॾी आहे। कुझु बासरनि जा ख़ासि माण्हू कणक विकिणी रहिया आहिनि। जाली कार्ड इलेक्शन दौरान ठाहिया विया हुआ, जेके इस्तेमालु करे कूड़ियुनि शयुनि ज़रिए कणक खणी विया आहिनि। कणक कंहिं बि सेंटर ते नाहे पहुती, जंहिं करे मुतासिरनि खे कणक न मिली सघी है। इन मौक़े ते मुतासिरनि जो चवण ते असांखे फौरी तौर ते कणक ॾिनी वञे। इमदादी कणक में जेके बि मुलाज़िम शामिल आहिनि हुननि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे हलनि पियूं, असांखे मिलनि कोन थियूं। जेके ॿिए पासे माण्हू वठनि पिया, जेका शइ नलका वठनि पिया, कणक वठनि पिया, असांखे का शइ कोन थी मिले। उन जे करे हिते धरणो हुयो आहे। सेंटर रप जी कणक कोन मिली आहे ऐं का बि शइ असांखे कोन मिली आहे। जेके इहे जीअं पंहिंजी इलेक्शन थी आहे, तंहिंखां पोइ असांजा जेके वॾा आया आहिनि उन्हनि असांखे का शइ कोन ॾिनी। असां वटि उन्हनि जा नाला कोन आहिनि, नाले कहिड़ा आहिनि कोन था ॾियनि। हाणे मथां खां असांजे ॿिए पासे हले पई, असांजी बि ज़रूरत हूंदी आहे। असांजे सेंटर आहे, असांजे सेंटर ते अॼु ताईं कोन आई आहे रप। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।